फुलजी स्टेशन में सेप्को जी ज़्यादती ॾींहुं चूंडियल नुमाइंदनि पारां तकमा ग़ाइब रहण ख़िलाफ़ रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। शहरियुनि हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी सॼे शहर जो गश्त करण बाद दादू सीता रोड ब्लॉक करे हैदर चौक ते धरणो हयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि अयाज़ कल्होड़ो, ग़ुलाम मुस्तफ़ा पंवर, मोहम्मद अली मंगी कुर्बान पंवर ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 6 महीननि खां राई मोहल्ला जो ट्रांसफार्मर सड़ी वञण बावजूद बि सार्फ़िन ॾांहुं बिजली जा ॻरा बिल उमाणिया विया आहिनि, जॾहिं त शहर जे कुझु इलाइक़नि खे केबल सिस्टम कयो वियो आहे। हुननि जो त सेप्को जा अमलदार पैसनि एवज़ नाजाइज़ कनेक्शन ॾेई बिजली चोरी कराइनि था, उन जी सज़ा ग़रीब माण्हुनि खे ॾिनी थी वञे। हुननि चयो त टाउन कमेटी जो वाइस चेयरमैन अला बचायो पंवर, अली शेर पंवर ऐं फुलजी सेप्को जे अमलदारनि पाड़े वारनि खां 2,40,000 चंदो गॾु कयो त 100 वारे ट्रांसफार्मर बदिरां 200 जो ट्रांसफार्मर लॻारायो वेंदो, पर 2,40,000 मिली भगत करे खाधा विया। एहतजाज कंदड़नि वधीक चयो त अहिड़े अमल ख़िलाफ़ एंटी करप्शन ऐं दादू जी अदालत ॾांहुं रुजू कंदासीं। हुननि चयो त चूंडियल नुमाइंदा 4 सालनि खां वठी पंहिंजी चूंड तक मां ग़ाइब आहिनि, जंहिं सबबु आवाम सूरनि में आहे।